नमस्ते दीदी। नमस्ते दीदी तव्हां खां हिकु सवाल थी पुछां। हाँ त अॼु परमात्मा जे ज्ञान में परमात्मा छा ॿुधायो? हाँ अॼु परमात्मा बाप चई कि तव्हां केरु आहियो? आत्मा। हाँ तव्हांजो पीउ परमात्मा। हाँ त हाणे पाण कंहिंजी ॻाल्हियूं ॿुधंदासीं जेकी परमात्मा आत्मा खे ॿुधाईं। त परमात्मा बाप चई कि ॾिसो भगवान जी केतिरी महिमा कंदा आहियूं न, केतिरा अलॻि अलॻि गीत ॻाए करे उनखे सॾु कंदा आहियूं। सभई भगत आहिनि न हिन दुनिया में, भगत ॾाढा दुखी आहिनि, हिन करे मूंखे सॾु था करनि। भगत अर्थात जो बिना समझ सां सॾु कंदा आहिनि, जंहिंखे भगवान जे बारे में कुझु पतो न आहे, बसि दुख दूर करण अचु, कीअं बि अचु, केरु बि आहे तूं अचु, हुनखे भगत चइबो आहे। ॾाढा दुखी थी विया आहिनि न, भारत में ई सॾु कंदा आहिनि, ॿिए के खंड में हीअं बाप खे सॾु न कंदा आहिनि कि अचो। छो जी परमात्मा बाप हिन दुनिया में ई त ईंदा आहिनि, इहो दुनिया ई त हिन परमात्मा जो अवतरण स्थान आहे न। ॾिसो जाते बि कोई धर्म स्थापक जन्म वठंदो आहे हुनखे तीर्थ मञदा आहिनि। त भारत भूमि खे वॾो तीर्थ छो मञदा आहिनि? छो जी हिन भारत भूमि ते भगवान जो अवतरण थींदो आहे। भगवान भगतनि जे क़ाइदे अनुसार भारत में ई ईंदो आहे। जो पूज्य देवी देवता हुया उहे हाणे पुजारी भगत ठहिया आहिनि। ॻाईंदा बि आहिनि न, तो माता पिता सां बालक तुंहिंजा, तव्हां ॿार खे हाणे मां सभु नॉलेज ॾिनी आहे न। मनुष्य त इहे सभु कुझु ॼाणंदा न आहिनि कि भगवान अची करे छा कंदो आहे। ज़रूर कुझु त अची करे कंदो हूंदो, तॾहिं त दुनिया पूरी दुनिया हुनखे यादि थी करे। गीता में बि लिखल आहे न, गीता आहे ॾाढो मिठो शास्त्र, सर्व शास्त्र में शिरोमणि भगवत गीता। हिन नाम में काथे कृष्ण जो नाम आहे? न आहे न। सर्व शास्त्र में अर्थात सभिनि शास्त्रनि जी मां केरु आहे? श्रीमद भगवत गीता, भगवान जी ॻायल हुई गीता, जंहिंमें भगवान श्रीमत ॾिनई। भगवान हिन गीता माता द्वारा ई त पाण खे मत ॾिनई न। गीता शास्त्र खे माता बि चइबो आहे। छो जी मां पाण खे सभु क़ाइदे अनुसार सभु कुझु सेखारींदी आहे न ॿारनि खे। भल पीउ माउ खे ॿुधाईंदो आहे, पोइ मां पंहिंजे ॿारनि खे ॿुधाईंदी आहे। हिन करे गीता खे माता बि चइबो आहे। माता पिता ॿई आहिनि। चईंदा आहिनि पिता अच, हिन माता द्वारा असांखे ज्ञान ॿुधाए। हाणे ज्ञान मुख सां कीअं ॿुधाईंदो? शास्त्र त पाण पढ़ियोसीं, लेकिन जेकी गीता माता में ज्ञान आहे उहो ज्ञान कॾहिं त भगवान मुख सां ॿुधायो नहीं, त हिन ब्रह्मा माता द्वारा पाण खे ज्ञान ॿुधायो हुई। हिन ब्रह्मा जे तन में परमात्मा प्रवेश करे पाण खे मत ॾिनी हुई, श्रेष्ठ ठहिण जी मत। भगवान मुख वंशावली रचिया हुई ब्रह्मा माता द्वारा। त इहा माता पाण ॿारनि जी वॾी मां आहे। हिन माता द्वारा पाण खे बाबा रचियो अथई, अर्थात जगायो अथई आत्मा खे। बल ब्रह्मा जो शरीर मेल जो आहे, लेकिन परमात्मा जे अवतरण खां पोइ हिन माता जो पार्ट बजाई। इहा ॾाढी गुह्य ॻाल्हि आहे समझण जी। हाणे बाबा कोई गीता शास्त्र हथ में खणी करे थोड़ी थो ॿुधाए। परमात्मा निराकार में त ज्ञान आहे ई सही। उहो त जीअं ई शरीर में ईंदो आहे हेठि ब्रह्मा जे तन में, उहो ई ज्ञान ॿुधाइण शुरू करे छॾींदो आहे। आत्माउनि में पार्ट भरियल आहे न, जेकी आत्मा में जो पार्ट भरियल आहे उहो शरीर द्वारा पंहिंजो पार्ट वॼाईंदी आहे। परमात्मा में पार्ट भरियल आहे गीता ज्ञान ॿुधाइण जो, त अची करे गीता ज्ञान ॿुधाईंदो आहे। ब्रह्मा जे हथ में शास्त्र ॾिना अथई। हिकु तरफ़ चईंदा आहिनि ब्रह्मा माता, पोइ ॿी तरफ़ लिखंदा आहिनि विष्णु जे नाभि कमल सां ब्रह्मा निकितो, ब्रह्मा जे नाभि कमल सां पोइ विष्णु निकितो। ये सभु ॻाल्हियूं त ठीकु आहिनि, लेकिन हिन जो यथार्थ अर्थ छा आहे? जेकी आत्मा कलयुग जे अंत में ब्रह्मा जो पार्ट वॼाई पंहिंजी 60 वर्ष जी आयु खां पोइ, उहो ई आत्मा सतयुग में वञी नारायण जो पार्ट वॼाईंदी। पोइ उहो ई आत्मा 84 जन्म वठी करे वरी पंहिंजे अंतिम जन्म में 60 वर्ष जी आयु खां पोइ ब्रह्मा जो पार्ट वॼाईंदी।
जॾहिं परमात्मा हुन शरीर में प्रवेश कंदो तॾहिं हुन जो नाम ब्रह्मा रखंदो आहे। छो जी पहिरियों त ब्रह्मा जी आत्मा भी कलयुग अंत में साधारण मनुष्य ही हुई न। जॾहिं परमात्मा जी प्रवेशता थी हुन खां पोइ हुन जो नाम बदली करे ब्रह्मा रखी। बाबा चवनि था ब्रह्मा भी हिन समय, ब्रह्मा जी आत्मा भी हिन समय ये गीता ज्ञान ॿुधे थी। जे गीता ज्ञान ॿुधी करे उहो विश्व जो महाराज कुमार ठहण जे लाइ तैयार थी थिए। सत्संग में वञी करे नारायण जो पाठ वॼाईंदी, लक्ष्मी नारायण जो कंबाइंड रूप विष्णु थींदो आहे न, पोइ उहो ई वञी करे 84 जन्म वठी करे ब्रह्मा सरस्वती जो पाठ वॼाईंदा। त ब्रह्मा खां विष्णु, विष्णु खां ब्रह्मा। चित्र त एक्यूरेट आहे लेकिन यथार्थ रीति सम्झानी हाणे बाप पाण खे ॾे थो। बाबा चवनि था कि मां तव्हांखे सभिनि वेदनि शास्त्रनि आदि जो सार थो ॿुधायां। मुंहिंजे हिन ज्ञान जो नाम आहे गीता। वास्तव में गीता आहे आदि सनातन देवी देवता धर्म जो शास्त्र। देवी देवतायूं कहिड़ी दुनिया में हूंदा आहिनि? सतयुगी नई दुनिया में देवी देवताएं हुते कोई शास्त्र आदि थोड़ी पढ़ंदा सतयुग में। हाणे उहे देवता कीअं ठहिया? ॻाईंदा बि आहियूं न, मनुष्य से देवता, अर्थात मनुष्य खां देवता ठहिया हुया। त कॾहिं ठहिया, कीअं ठाते, इहो कंहिंखे बि न पतो। त हाणे बाबा पाण खे ॿुधाए थो मनुष्य, कलयुगी मनुष्य खां देव आत्मा देवी देवता ठहण जो समय आहे। इहो संगम युग। संगम युग कॾहिं हूंदो आहे? कलयुग जे अंत, सतयुग जे आदि जे संगम युग ते मां अची करे तव्हांखे हीअं ठाहींदो आहे। कॾहिं 5000 साल में हिकु बार मनुष्य देवता ठहींदो आहे। पोइ 2 युग देवी देवताउनि जहिड़ो जीवन जींदो आहे। पोइ हुन द्वापर युग खां पोइ विकारनि जे वश थी करे विकारी मनुष्य ठहींदो आहे। कलयुग जे अंत में घोर विकारी ठही वेंदो आहे। ब्रह्मा जे हथ में वेद शास्त्र ॾेखारींदा आहिनि, परंतु ब्रह्मा कोई शास्त्र थोड़ी ॿुधाईंदो आहे। कि त ब्रह्मा जे तन में परमात्मा अची करे हुनजे मुख सां पाण खे इहो ज्ञान ॿुधाई, जेको ज्ञान शास्त्र गीता शास्त्र में लिखल आहे। परंतु हाणे जेकी गीता पढ़ूं था हुन में सच एतिरो ई आहे जीअं अटे में लूणु मुआफ़िक। सचो सचो ज्ञान बाबा हाणे पाण खे ॾे थो। कहिड़ो? सचो सचो गीता ज्ञान। परम पिता परमात्मा ब्रह्मा तन द्वारा तव्हां ॿारनि खे हाणे छा थो करे? तैयार थो करे सतयुग जी नई दुनिया में वञण जे लाइ। पढ़ाई बि थो पढ़ाए और सहज राजयुग जो अभ्यास भी तो कराए। कीअं आत्मायूं पंहिंजे पाण खे आत्मा समझी करे निराकार परमात्मा खे यादि करे पंहिंजे जन्म जन्मांतर जे पापनि जो बोझनि सां मुक्त था थियनि, पंहिंजे आसुरी स्वभाव संस्कारनि सां मुक्त था थियनि, पंहिंजे अंदरि दैवी स्वभाव संस्कार धारण था करनि, पाण खे वापसि खां पावन ठाहिण जे लाइ उठदे वेंदे खाईंदे पींदे बाप खे यादि था करनि। इहो ई राजयुग जो अभ्यास आहे। ऐं ज्ञान त ॾाढो सहज आहे न, सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान आहे। ॾिसो बाबा चवनि था कि गीता में राजयोग लिखल आहे, लेकिन उहो राजयोग कंहिं सिखायो ऐं हुन राजयोग सां छा थियो? छो जो गीता शास्त्र में आहे न, भई महाभारत जी लड़ाई थी वई, प्रलय थी वियो, 5 पांडव उहो बि गली, लेकिन हुन खां पोइ छा थियो? एॾो ऊंचो ज्ञान ॿुधाए तो, हुन ज्ञान सां कुझु त थियो हूंदो न। जीअं हर धर्म स्थापकनि जो शास्त्र अची करे जेको बि शब्द चई जंहिंसां धर्म जी स्थापना थी, हुन खां पोइ धर्म जी वृद्धि थी, पालना जे लाइ पोइ उहो धर्म स्थापक पुनर्जन्म वठी करे पालना बि करण आयो। त इहो ई इहो जेको शास्त्र आहे देवी देवता धर्म जो शास्त्र, इहो ज्ञान भगवान ॾिनई, लेकिन पोइ हुन खां पोइ ज़रूर उहो धर्म आयो हूंदो न, हुन धर्म जी बि वृद्धि थी हूंदी। कीअं हुन धर्म जी धीरे धीरे दुनिया हली, बस फिक्स त हाणे थियनि था। जेका जेका बाबा खां ज्ञान ॿुधदा गीता ज्ञान, उहो ई धर्म उन धर्म में ईंदा, लेकिन वधदा त धीरे धीरे न, त उहो बि त ॾेखाइणो खपे न, लेकिन ॾेखारियो कोन अथनि। त बाबा हाणे पाण खे सभु ॻाल्हियूं ॿुधाए थो कि हिन ज्ञान सां, गीता जे ज्ञान सां छा थियो, कीअं दुनिया जी शुरूआत थी, पोइ कीअं उहो ॿ युग में छा छा थियो, सभु पाण खे बाबा राज ॿुधाए थो। बाबा चवनि था गीता आहे मुख्य शास्त्र,
बाक़ी जो भी धर्मशास्त्र आहिनि वो गीता जा ॿार आहिनि अथवा पत्ता आहिनि। सन्यासी शास्त्रनि खे ॾाढो मञंदा आहिनि। वॾी वॾी गाॾियुनि में ट्रक्स में भरे करे भारी सॼी परिक्रमा आदि कराईंदा आहिनि। ॾाढो वॾो जुलूस कढंदा आहिनि। मुख्य सन्यासी परिक्रमा ॾींदा आहिनि। गीता में भी लिखल आहे न, परंतु गीता खे एतिरो ॼाणदा न आहिनि केर सन्यासी। वेदनि खे ॾाढो ॼाणदा आहिनि, छो जी वो वेदनि खे मञंदा आहिनि न। छो जी गीता शास्त्र त परमात्मा नई दुनिया जे लाइ पाण खे ज्ञान ॿुधाई न। त सन्यासी त उन दुनिया में ईंदा न, उन्हनि त जंगल में वञी करे तपस्या कई, वेद आदि लिखिया हुया। त हिन करे उहे वेदनि खे ॾाढो मञंदा आहिनि। वेद जेका हूंदा आहिनि न, वेदनि जा शास्त्र। उहो ई जगन्नाथपुरी में पोइ देवी देवताउनि जो चित्र आहिनि, हुननि खे रथ में रखी करे परिक्रमा कंदा आहिनि। हुननि जी मान्यता आहे। बाबा चए थो कि उहो छो जी देवी देवताउनि जी आत्माएं हू 4 युगनि में चक्कर काटदियूं आहिनि न, हिन करे गाॾियुनि में हुननि जो चित्र रखी करे चक्कर लॻाराईंदा आहिनि, परिक्रमा कराईंदा आहिनि। त हिन जो यथार्थ अर्थ बाबा पाण खे ॿुधाए थो। हाणे तव्हां ॿारनि खे मिले थी उत्तम श्रीमत, ब्रह्मा द्वारा परमात्मा ॾे थो। वास्तव में ज्ञान आहे सॼो बुद्धि सां धारण करण जो। हिन चित्रनि आदि जी दरकार छो आहे? छो जी बिगर चित्र ॿार सम्झी न सघंदा न। जी स्कूल में भी ॿारनि खे पढ़ाइबो आहे त चित्र आदि ॾेखारींदा आहिनि, तॾहिं त सिखंदा आहिनि न। ईअं ई बाबा भी पाण खे चित्र आदि छो था ठाराइनि? छो जी नयो ज्ञान आहे त ॿारनि खे सम्झण जे लाइ चित्र आदि ठाराईंदा आहिनि, ताकि ॾिसी करे सहज सम्झी सघनि। कल्प वृक्ष जो चित्र, सुदर्शन चक्र जो चित्र, सत्युग, त्रेता, द्वापर, कलयुग, कीअं 4 युगनि में सृष्टि चक्कर काटदी आहे, सभु पाण खे चित्रनि में सम्झ में ईंदो आहे। कलयुग दुखधाम खां पोइ सत्युग सुखधाम कीअं ईंदो, कीअं आत्मा सतो प्रधान सतो रजो तमो में चक्कर काटदियूं आहिनि। पोइ पहिरियों सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण सत्युग में पोइ चक्कर लॻाईंदे हेठि कला शक्तियूं गुण घटि थींदा वेंदा अथनि। भले कोई भी केतिरो भी दान पुण्य करे, लेकिन त भी आत्मा जी कलायूं घटि थी अचनि। दुनिया में आत्माउनि जी शक्ति घटि थींदी थी वञे। केतिरो भी माण्हू दान पुण्य थो करे, पाठ पूजा थो करे, त भी आत्मा जी शक्ति छो थी घटि थी वञे? दुनिया में दुख छो थो वधिजे? छो जी पंहिंजी भक्ति जेका पंहिंजो दान पुण्य आहिनि, जो भी पाण धार्मिक कर्म करूं था, ये शरीर जी स्मृति सां करे करूं था। पाण हीअं नथा सोचूं कि मुंहिंजी आत्मा परमपिता परमात्मा, मां आत्मा परमपिता परमात्मा जो ॿार ये सभु कर्म करा थो, ताकि मुंहिंजे जन्म जन्मांतर जी मैल निकिरे। हिन स्मृति सां पाण कुछ भी नथा करूं न। पाण त शरीर जे भान सां सभु था करूं। गंगा स्नान भी करायूं था, शरीर खे था करायूं। दान पुण्य भी करूं था, ॿिए जन्म जे लाइ धन इकट्ठो करण जे लाइ दान पुण्य कंदा आहियूं। या कोई भी पाठ पूजा था करूं त काथे न काथे पंहिंजी अंदर आश हूंदी आहे कि मुंहिंजे हिन जो ईअं थी वञे, मुंहिंजे हिन जो ईअं थी वञे। शारीरिक संबंधी जी ध्यानु रहंदी आहे न, शरीर जी। आत्मा जो थोड़ी ज्ञान हूंदो आहे। न ही निराकार परमात्मा खे यादि करे पाण भक्ति आदि करूं था। हिन करे आत्माउनि जो दुख वधंदो थो वञे। त हाणे बाबा सभिनि आत्माउनि खे चए थो कि हे जीव जी आत्मा, तव्हांखे दुखनि सां मुक्त थियण जो हिकु ॾाढो सहज उपाय ॿुधायां थो। हिन में कोई महिनत आदि भी न करणी अथव। तव्हांखे कोई व्रत जप तीर्थ आदि कुछ भी न करणो अथव। तव्हांखे न ही कोई शास्त्र आदि पढ़ण लाइ मां चवां त मां त सिर्फ़ु एतिरो ई थो चवां कि दुखनि सां दूर थियण जो हिकु सहज उपाय कहिड़ो आहे? पंहिंजे पाण खे निराकार आत्मा, मां हिन ब्रुकुटी जे विच में वेठी आहियां, ऐं मुंहिंजो पीउ कहिड़ो आहे? निराकार परमात्मा, जो कि परम धाम निवासी आहे। हिन सृष्टि चक्कर खां परे, चांद तारिक खां परे, फरिश्तनि जी दुनिया खां भी परे, निराकारी दुनिया में मुंहिंजो बाप निराकार रूप में रहंदो आहे। त पंहिंजे पाण खे आत्मा समझी करे हुन धाम में पंहिंजे निराकार बाप खे यादि कंदव
त तव्हांजे जन्म जन्मांतर जे दुखनि सां तव्हां मुक्त थी वेंदव। पंहिंजे हिन जीवन में तव्हांखे सुख शांति जी महसूस था थींदी। केतिरो सहज उपाय आहे न। हिन जे लाइ पाण खे कोई आसन बि न विछाए करे वेहणो आहे, कीअं बि वियो लेटे हुए बि तव्हां परमात्मा खे यादि करे पंहिंजे दुखनि सां मुक्त थी सघंदा आहियो, शांति जो अनुभव करे सघंदा आहियो। एतिरो सहज उपाय पाण भक्ति मार्ग में कॾहिं कयोसीं न कयोसीं न, तॾहिं त दुनिया में दुख वधनि था, चाहे केतिरी बि भक्ति थिए थी। चलो भक्ति या कुछ करना है, थोड़ी समय जे लाइ मन शांत थी वेंदो, वापसि खां दुखी थी वेंदो न। लेकिन हिन सहज उपाय सां पंहिंजी सर्व दुखनि सां पाण मुक्त थी सघंदा आहियूं। पूरो सत्युग त्रेता 2 युगनि ताईं 2 युगनि ताईं मुंहिंजी आत्मा खे कॾहिं बि कोई दुख दर्द अशांति न थींदी। हिन सहज उपाय सां आत्मा में जेकी खाद पयल आहे विकारनि जी बुराइनि जी, हुन सां मां आत्मा मुक्त थींदी वेंदमि। सन्यासी त चईंदा आहिनि आत्मा निर्लेप आहे। आत्मा निर्लेप आहे, आत्मा सु परमात्मा सम्झी करे पंहिंजे पाण खे ई भॻवान सम्झी करे वेठा आहिनि। पोइ माण्हू अची करे उन्हनि जी पूजा कंदा आहिनि, त चईंदा आहिनि कि मां भॻवान आहियां। त सन्यासियुनि खे माण्हू बि भॻवान सम्झी करे पूजनि था। परंतु बाप पुछे तो भॻवान मतिलबु हिकु, त छा तव्हांजी सन्यासी गुरु खे पूरी दुनिया मञदी छा? न मञदी न। तव्हां आत्मायूं हिन जन्म में उहो गुरु सन्यासी तव्हां कयो अथव, परंतु पहिरें जन्म में ॿियो कोई कयो हूंदो। लेकिन सदा जो आत्मा जो पीउ त हिकु ई आहे, जेको आत्मा जे दुखनि खे आत्मा सां मुक्त करे। जॾहिं चओ था कि असांजा जन्म पिछले कर्मनि जे हिसाब सां हिन जन्म में असांखे दुख अचे थो, अलाए कहिड़ा कर्म करे आया आहियूं, त इहो जॾहिं शब्द चऊं था त हिन जो मतिलबु आत्मा निर्लेप न आहे न। आत्मा में लेप शेप चढ़ल आहे, तॾहिं त पाण अलाए कहिड़े जन्म जो दुख हाणे भोगूं था न। आत्मा सु परमात्मा थी वेंदो। अगरि तव्हां में ई परमात्मा अथव त तव्हां पंहिंजी ई पूजा करो न। घर में मंदिर आदि जगह जगह ते मंदिर छो था ठाहियो? ख़ुदि जी ई पूजा करो, ख़ुदि खे ई भोग लॻायो, ख़ुदि खे ई स्नान आदि करे उहे कपिड़ा भॻवान खे जो पाराए था ख़ुदि खे ई पायो न। तव्हांजे अंदर ई परमात्मा अथव। त मंदिर आदि ठाहिण जी, मूर्ति आदि ठाहिण जी, एॾा यज्ञ तप दान पुण्य करण जी दरकार छा आहे? बाबा इहे सभु पाण खां पुछनि था। छो जी माण्हू चईंदा आहिनि न आत्मा निर्लेप आहे, आत्मा सु परमात्मा आहे। पोइ मूंखे घड़ी घड़ी सॾु छो था करो? तव्हां ई भॻवान आहियो त शांति सां ख़ुदि जी परेशानियूं दुख ख़ुदि सां ई मुक्त दूर थी वञो न। ख़ुदि उपाय ॿुधायो, दूर थी वञो। भॻवान खे घड़ी घड़ी घंटा वॼाए करे छो था यादि करो? होॾां चओ था कि कोई दुख थो थिए त भॻवान जी मर्ज़ी, भॻवान जो हुकुम थींदो त असां वेंदासीं, भॻवान जो हुकुम थींदो त असां ईअं कंदासीं। तव्हां ई त परमात्मा आहियो, त तव्हां ई हुकुम करो न कि हाणे कर। भॻवान काथां ईंदो? जॾहिं तव्हां में भॻवान अथव त तव्हां ई हुकुम करो। ॾिसो माण्हू चईंदा छा आहिनि, महिमा कुझु और ॻाईंदा आहिनि, पोइ चईंदा कुझु और आहिनि। हिन करे बाबा चए थो पंहिंजी बुद्धि खे हाणे खोलो, पंहिंजी बुद्धि जो तालो खोलो, और जेको बि चओ तव्हां मुख सां चओ था हुनखे सम्झो। तॾहिं तव्हां सम्झी सघंदव कि आत्मा निर्लेप न आहे। आत्मा ते ई लेप शेप चढ़े थो। आत्मा परमात्मा अलॻि अलॻि आहिनि। आत्मा परमात्मा ॾाढे समय खां अलॻि रहियूं आहिनि। आत्मा परमात्मा जो शेप अर्थात ॾिखाए में हिकु जहिड़ी ॾींदियूं आहिनि, निराकार ज्योतिर्बिंदी, नंढो सो स्टार। लेकिन आत्मा में अलॻि पार्ट आहे, परमात्मा में अलॻि पार्ट आहे। त पाण खे इहे सभु ॻाल्हियूं मन ऐं बुद्धि सां वीचार करे पक्को करे पोइ सावधान ठहिणो आहे। कि अगरि तव्हांखे इहो बराबरि पक्को अथव कि इहा बराबरि सही ॻाल्हि आहे, त अॻियां जे लाइ सावधान थी वञो कि हाणे मां कॾहिं बि आत्मा सु परमात्मा न चईंदमि, आत्मा निर्लेप आहे न चईंदमि। त ईअं बाबा जी शिक्षाएं पंहिंजे जीवन में धारण करो। असां ई पूज्य देव आत्मा हुयासीं, हाणे असां ई पुनर्जन्म वठी वठी करे विकारनि जे वश थी करे पुजारी ठहिया आहियूं। वापसि खां असांखे बाप अची करे
भक्ति जो फल ॾियणु आयो आहे ज्ञान, जंहिंसां पाण वापसि खां पूज्य देव आत्मा था ठहूं। ये खेल सॼो भारत जे मथां ई ठहियलु आहे। छो जो शुरू में भारत ई त हुयो सतयुगी दुनिया में, ॿियो कोई देश थोड़ी हुयो। भारत सुखी हुयो, हाणे भारत दुखी थी वियो आहे। बाक़ी देशनि त सतयुग जो सुख ॾिठा न आहिनि, त हिन करे इहो खेल सॼो केते ठहियलु आहे? भारत ते। भारत ई सुख, भारत ई दुख, भारत जी ही जीत थी वई, हाणे भारत ही हारंदो आहे। कॾहिं हीअं चईंदा आहियूं छा अमेरिका जी जय, चाइना जी जय, ऑस्ट्रेलिया जी जय? न चईंदा आहियूं भारत जी जय। छो जो भारत विकारनि सां हारियो आहे न, हिन करे भारत जी जय चईंदा आहियूं। हाणे परमात्मा हिन भारत खे विकारनि सां, बुराइनि सां, भ्रष्टाचार सां मुक्त करणु आयो आहे, हिन खे वापसि खां जीताइण आयो आहे। विश्व जी सर्व आत्मायूं जेकियूं आहिनि उहे निराकार परमात्मा सां गॾु हिन भारत भूमि मां ई सभु मथे वेंदियूं। छो जी पंहिंजो घर परम धाम में आहे न, बाप भी भारत भूमि ते ईंदो आहे, त भारत भूमि मां ई सभी आत्मायूं वापसि वेंदियूं। सभु धर्मनि जी आत्मायूं परमात्मा सां मिलनि त हिकु बार ज़रूर मनाईंदियूं, तॾहिं त चईंदा जय 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 हो भगवान, ओ हो भगवान, तुंहिंजी महिमा अपरंपार थी। कहिड़ी महिमा अपरंपार आहे? इहे नर्क खे स्वर्ग ठाहिण जी, कलयुगी आत्माउनि खे देव आत्मा ठाहिण जो जेको कमु आहे, इहे ही अपरंपार आहे। हिनखे कोई बि ॼाणे न सघंदो आहे। कीअं परमात्मा ईअं पंहिंजो गुप्त कमु थो करे, गुप्त आत्माउनि खे गुप्त ज्ञान ॾेई करे गुप्त ई गुप्त सतयुग जी स्थापना थो करे। कंहिंखे पतो बि नथो लॻे कि कीअं सृष्टि बदिलजे थी। सम्झण वारा जेका बाप खे सुठी तरह ॼाणंदा आहिनि हुननि खे सम्झ में अचे थो, परंतु जेको सुठी तरह न ॼाणंदो आहे त हुननि खे सम्झ में बि न ईंदो। विपरीत बुद्धि बि त आहे न, चईंदा आहिनि न भगवान सां विपरीत बुद्धि, हिन समय जो ही गायन आहे, प्रीत बुद्धि विपरीत बुद्धि। त परमात्मा बाप मूंखे इहे ॻाल्हियूं ॿुधाई, तो हिनखे एकांत में जॾहिं बि वियो था अंदरि वीचार कजो, पोइ हिनखे जीवन में परमात्मा खे यादि कंदव त परमात्मा बाप तव्हांखे शक्ति ॾींदो कि हिनखे पाण पंहिंजे कर्मनि में लाहींदासीं। ठीकु आहे? जी, थैंक यू। थैंक यू।